मुंहिंजा प्यारा सिंध वासी सजणो, अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अज़ां में अया कुरान में बयां रब्बे आलमीन पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़ातिर ही जहान जोड़ियो। उनजे शान ऐं मान मर्तबे खां मथां को बि मान न आहे। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में चार चंद इशार चया अथमि नैत जी सूरत में, जेको मां तव्हांखे ॿुधायां थो। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी, नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। आदम खे न दम जी न दिल जी ख़बर हुई, आदम खे न दम जी न दिल जी ख़बर हुई, तो गोशे गुल ही गुफ्तार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी। खुदा जी खुदाई ही खुदा खे ख़बर आ, खुदा जी खुदाई ही खुदा खे ख़बर आ, पर मुहम्मद जी आमद मन ठार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी। फरश ऐं अरश भी जुड़िया कान जानिब, फरश ऐं अरश भी जुड़िया कान जानिब, उन्हीं जे पोइ आधार संसार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी। इहो भी अते थियो ईंदो ॾींहुं महशर, इहो भी अते थियो ईंदो ॾींहुं महशर, उते ईंदो साईं सरदार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी। हादी जी हिदायत बयां थी त बेशक, हादी जी हिदायत बयां थी त बेशक, दुआ दर ले सागिर दरबार कॾहिं थी, पिरीं सां पुंढल जी परचार कॾहिं थी। नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी, नज़र नूर वारी निर्वार कॾहिं थी।